अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कंदा हलो नौशरो फिरोज़ खान रिपोर्टर ब्यूरो चीफ मंसूर मलिक। राशिद मोराई हाई स्कूल के शागिर्दनि जो टैलेंट ॾिसण लाइ स्कूल के हेड मास्टर सर राशिद मसूद अब्बासी ऐं ॿियनि उस्तादनि पारां कॉम्पिटिशन प्रोग्राम करायो वियो। कॉम्पिटिशन प्रोग्राम में स्कूली शागिर्दनि क्लास रूमनि के खूबसूरत रंगनि सां ठहियल तस्वीरुनि, शेरनि, कुरानी आयतुनि ऐं मशहूर इमारतुनि जूं तस्वीरूं ठाहे सिंगारियो ऐं साइंसी स्टॉल लगाया। उन मौके ते एक पुरवकार तकरीब जो एहतमाम पिण कयो वियो, जंहिंजो ख़ासि महिमान असिस्टेंट कमिश्नर मोरो हसन ज़फ़र हो। जे तकरीब के खिताब कंदे चयो त हिन प्रोग्रामनि सां शागिर्दनि में उत्साह पैदा थींदो आहे ऐं शागिर्दनि मां खौफ़ ऐं धड़क ख़त्म थींदी आहे। हुन वधीक चयो त राशिद मोराई हाई स्कूल जे ॿारनि जो टैलेंट ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं स्कूल जा उस्ताद जस लहणनि। हिन वधीक चयो त स्कूल में थींदड़ वरी गाला प्रोग्राम या स्कूल जे उस्तादनि जी हेल्प कंदुसि। उन तकरीब में डॉक्टर वजीहुद्दीन मेमून, हाजी इकबाल मेमून, सैयद मोहसिन शाह, सैयद नज़ीर अली शाह, मोहम्मद अफसल, अमीन नाराई, मोहम्मद याकूब ढिलो, मजहर अली मेमून, प्रोफेसर सिंधी, यूसुफ शेख, सहाफ़ी अली शेर डेपर, सहाफ़ी तैमूर अहमद राजपूत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में आयल महिमाननि के स्कूल जे हेड मास्टर सर राशिद मसूद अब्बासी ऐं ॿियनि उस्तादनि सिंध जी सूखड़ी अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया।